जाम शोरो जे हिक क़ौमी ऐं हिक सूबाई सीट ते आज़ाद उम्मीदवार नवाब खान मरी जो नामज़दगी फॉर्म बहाल। एनए 226 जाम शोरो ऐं पीएस 79 थाणो बुला खान ते नवाब खान मरी जा नामज़दगी फॉर्म छंछाण बाद बहाल थी विया। नवाब खान मरी जो चवण आहे त गुज़िरियल हुकूमत जी ख़राब कारकर्दगी सबबि एहतजाजनि तौरु फॉर्म भराया आहिनि। ज़िले अॻू जाम शोरो खे हथ सां तबाह कंदड़ नुमाइंदनि सां सख़्तु मुक़ाबिलो कंदसि। हुन चयो त जाम शोरो ज़िले जी आवाम खे बुनियादी सहूलियतूं ॾियारण लाइ हर मुमकिन कोशिश कंदासीं। आवाम मां उमीदूं आहिनि त हिन भेरे आज़मायलनि खे न आज़माईंदा। वोट ॾियण वक़्तु पंहिंजे ज़मीर जो सौदो न कंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।